अंग्रेज़नि हिकिड़ो नक्शो ॾिनो हो कंहिं दौर में त जॾहिं बि सिंधु दरिया में तमामु घणो पाणी थी वञे त पोइ तव्हां सालिया पट खां कट लॻाईंदव रोड़ी ताईं, रोड़ी खां कंधरा ताईं, कंधरा खां नारो चूंडको वेंदे सांगड़ जे रेगिस्तान ताईं तव्हां पाणी छॾे ॾियो, तव्हांजो को बि नुक़सानु न थींदो। हाणे उन रेगिस्तान में तक़रीबन ज़मीनूं थी चुकियूं आहिनि जेके हिन वक़्तु सखर जी सियासी जमातुनि सियासी शख़्सियतुनि जूं उहे ज़मीनूं बणिजी चुकियूं आहिनि। पोइ दफ़े इन्हनि ज़मीनुनि खे बचाइण लाइ थोरी बंद खां कट ॾिनो वियो, जंहिंजे करे गंदकोट खां इहो पाणी थींदे खैरपुर नाथन शाह खे हुन ॿोड़े छॾियो। ख़बर मूजिबि जेका ख़बर आहे उहा इहा आहे त में बि वरी तारीख़ पाण खे दोहराए वरी इन्हनि साॻियुनि ॿनियुनि खे रेगिस्तान खे बचाइण जे लाइ वरी थोरी बंद खां कट ॾिनो वञे। इन जे करे जेकॾहिं तव्हांखे महसूसु थिए थो त असांजा शहर ॿुॾंदा त पोइ कोशिशि कयो पंहिंजे शहरनि खे बचाव जे लाइ, शहर खे बचाइण जे लाइ जेको कुझु तव्हांखे करिणो पए तव्हां ज़रूरु कजो।